नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त कराची में कोरोना वायरस जो पहिरियों केस अचण ते 6 महीने खां पोइ सिलेक्ट वज़ीर आज़म सिंध जो दौरो कयो आहे। ट्विटर ते जारी कयल बयान में चयो त सिलेक्ट वज़ीर आज़म जो सिंध वारो दौरो सिर्फ़ अवाम जे फटनि ते लूण हारण जे लाइ हो। सिलेक्ट वज़ीर आज़म फाका कशी ऐं वबा खां बचण जे लाइ कुझु बि करण खे रद्द करे छॾियो। हिन चयो त वफ़ाक़ी बजट में वबा दौरान सिंध जे 229 अरब रुपयनि ते धाड़ो हयो वियो। बजट दॿा जो शिकार असांजी सिहत खाते वारे खाते जे हक़ में न हो। सिलेक्ट वज़ीर आज़म असांजे हारियुनि खे माकड़ ऐं मुआशी तबाही जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी बजट में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ग़रीबनि जी इमदाद घटि कई वई आहे। सिलेक्ट वज़ीर आज़म स्टील मिल्स जा 10,000 मुलाज़िमनि खे कढण जो फ़ैसिलो, पर डैम जी तइमीर लाइ 80 अरब रुपया ॻोल्हे वरिता आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।